में डिफरेंस ॿुधाइजो। रेड रॉट में ऐं फ्यूज़रम में डिफरेंस इहो आहे त रेड रॉट जॾहिं हूंदी त सॼी गाड़ी हूंदी, माना ही पूरो ॻाढ़ो हूंदो। ऐं जेकॾहिं फ्यूज़रम जो हूंदो त फ्यूज़रम में जिथे हिन ॻंढ आहे इन ॻंढ ते बिल्कुलु सुकल हूंदो ऐं उन जॻह ते ब्लैक स्पॉट हूंदा, बिल्कुल ड्राइड हूंदा ऐं ब्लैक स्पॉट हूंदा ऐं हिन में सिमेल हा हिन में सिमेल ईंदी न हिन में रेड डॉट कोन्हे, रेड डॉट कोन्हे ही फ्यूज़ेरियम थोरो पाण में आहे पर ही सॼो ब्लैक हूंदो तव्हां ऐं अॻिते लठनि जी सॼी सुकल हूंदो, पूरी ड्राई हूंदी। हा अॻिते सुकल हूंदी, हाणे ही अॻिते मथे सुकल हिन में ही जेको ब्लैक आहे न हिन जा स्पोर्स आहिनि ऐं इन में ॾाढी सिमेल हूंदी। भला ही रूट्स हिन जूं नॉर्मल आहिनि या ये न ही डैमेज है, ही अफेक्टेड है, ही अफेक्टेड रखो न साईं ये जेके रूट्स रिंटिंग याद अचे सो इस गरी सड़ी हेठां खां शुरू थो थिए, पाण खां शुरू थो थिए मथे वञे ऐं अॻिते वञी असां ॿुधाइणो सभिनी खे इहो आहे त जेके असां वटि अलॻि अलॻि क़िस्म जा दवाउनि जी कंपनियुनि वारा माण्हू पैदा निकिरो उन खां बचिजो। ॿियो त हीअ बीमारी जेका आहे इहा बेसिक पर्पज़ आहे माण्हुनि खे आइडेंटिफाई कनि, न बोरर आहे न ई के ॿियूं शयूं जेके पाण वटि विट स्मट थींदो आहे न उहा ई अलॻि शइ आहे ऐं ख़तरनाक पखेड़ वारी बीमारी आहे। असां वटि 246 में तमामु घणी लॻी आहे। पंहिंजी फील्ड में महिरबानी करे इन शइ खे जांचो, हिन वक़्तु जल्द अज़ जल्द कढियो। ॿियूं जीअं असांखे शयूं ख़बर पवंदियूं असीं इनशाला तव्हां सभिनी दोस्तनि खे आगाह कंदा रहंदासीं। उन खां अलावा ॿियूं जेके हिन जो सिम्टम अलामात अथसि त हीउ जेको इंटरनोड डिस्टेंस तव्हांजो घटिजी वेंदो, माना ही गुरी तव्हांजी गुरी तव्हांजी हाणे दवाउनि वारा ॾिसंदा न पोइ हाणे कहिड़ी कहिड़ी दवाऊं नंढड़नि ज़मीदारनि खे पहुचाईंदा वेंदा।